बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। नरेशन क्लास नंबर 12 सां हाज़िर आहियूं। हिन क्लास में असीं रूल नंबर 9 खे पढ़ंदासीं। रूल नंबर 9 नरेशन जो आख़िरी रूल आहे, यानी कि हाणे हिन क्लास सां गॾु असांजो जेको नरेशन जो कोर्स हो इहो कंप्लीट थी वेंदो। नरेशन में टोटल घणा रूल हुआ? 9 रूल हुआ। असीं 9 रूलनि खे डिटेल सां पढ़ियोसीं ऐं जेको रूल नंबर 9 असांजो फाइनल रूल आहे ऐं हिन रूल खे जेको आहे असां हिन वीडियो में डिटेल सां पढ़ंदासीं। लेकिन इन खां पहिरीं असां सां हिकु गुज़ारिश कंदासीं, जेकॾहिं असांजे चैनल खे अञा ताईं न आहे सब्सक्राइब कयो त हींअर असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो ताकी अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। रूल नंबर 9 में असां एक्सक्लेमेटरी जे मुतलिक़ ॻाल्हि कंदासीं, यानी कि अजबी जुमलनि जे मुतलिक़ असीं ॻाल्हि कंदासीं। हाणे सुवाल ई पैदा थिए थो त एक्सक्लेमेटरी आहे छा? एक्सक्लेमेटरी सेंटेंस उहे हूंदा आहिनि जंहिंमें असीं हैरियत हुजे, का ॻाल्हि ॿुधी इंसानु हैरान थी वञे या का ॻाल्हि ॿुधी इंसानु ॾुख में हलियो वञे, त अहिड़नि जुमलनि खे असीं जेको आहे सो एक्सक्लेमेटरी सेंटेंस चवंदा आहियूं, जंहिंजी निशानी उबतो आहे। जिते उबतो आहे हूंदो त उहे जुमला आहिनि एक्सक्लेमेटरी जा। जीअं असांखे केरु अचानक सां चवे, असां बेख़बर हुजूं कंहिं ॻाल्हि खां, केरु अचानक चवे त असां मैच खटे विया आहियूं ऐं उहे ई वरी असांजी टीम हुजे जंहिं टीम खे असीं सपोर्ट कंदा हुजूं, असां ख़ुशी सां उथंदासीं, वाह चवंदासीं, इहो थी वेंदो एक्सक्लेमेटरी जुमिलो। जेकॾहिं केरु असांखे अचानक चवे त केरु मरी वियो आहे, त असां ॾुख में जेकॾहिं असां ॾुख फील करे, असीं जेको आहे सो सैड फील करे असां अड़े चवंदासीं, इन्ही जुमिले खे जेको आहे सो असीं चवंदा आहियूं एक्सक्लेमेटरी सेंटेंस। हाणे इन खे वधीक डिटेल सां मिसालनि जी मदद सां सम्झूं था ऐं इन खे असीं डायरेक्ट खां इनडायरेक्ट में पिणु तब्दील करणु हिन क्लास में ई सिखूं था। सभ खां पहिरीं असांखे इहो मालूम करिणो आहे त रूल नंबर 9 चवे छा थो। रूल नंबर 9 में चयो वियो आहे अजबी, यानी कि एक्सक्लेमेटरी तरीक़े में रिपोर्टिंग वर्ब खे एक्सक्लाइम्ड में तब्दील कबो। अच्छा, यानी कि जिते असीं रिपोर्टेड वर्ब जेको रिपोर्टिंग वर्ब आहे उन खे असीं सैड खे हाणे एक्सक्लाइम्ड में तब्दील कंदासीं। इन खां पोइ जेकॾहिं उहो माज़ी में आहे त रिपोर्टेड स्पीच खे हाल मां माज़ी ऐं माज़ी खे माज़ी बैद में बदिलाइबो। यानी कि जेकॾहिं असां वटि रिपोर्टेड स्पीच जेको आहे उहो प्रेज़ेंट में आहे त इन खे असीं पास्ट में चेंज कंदासीं। जेकॾहिं असां वटि रिपोर्टेड स्पीच ऑलरेडी पास्ट में ई हुजे त इन खे असीं पास्ट परफेक्ट में चेंज कंदासीं। चलो इन ॻाल्हि खे असां मिसालनि जी मदद सां डिटेल सां क्लियर करियूं था। असां वटि जेको आहे नंबर 1 मिसाल आहे। हिन मिसाल में चयो वियो आहे ही सेड। ही सेड खे असीं छा चवंदा आहियूं? हिन खे असीं चवंदा आहियूं रिपोर्टिंग वर्ब। असां हिते पढ़ियोसीं त जेकॾहिं असां वटि रिपोर्टिंग वर्ब हुजे त इन खे असीं छा में चेंज कंदासीं? इन खे असीं चेंज कंदा आहियूं एक्सक्लाइम्ड में। यानी कि हाणे सेड खे असीं छा में चेंज कंदासीं? इन खे चेंज कंदासीं एक्सक्लाइम्ड में। इन खां पोइ चयो वियो आहे हुर वी वन द मैच, यानी कि अड़े असीं मैच खटे विया आहियूं, असां जेको आहे मैच खटिया आहियूं। हाणे ॾिसो हुर, यानी कि ही ख़ुशी मां चवे पियो त असां जेको आहे सो मैच खटे चुका आहियूं। त असां इन ख़ुशी खे ॾिसी, इन सेंटेंस खे ॾिसी अॻियां, यानी कि ही डायरेक्ट आहे जो इनडायरेक्ट ठाहींदासीं। इनडायरेक्ट कीअं ठाहींदासीं इहो आउं अव्हांखे ॿुधायां थो। सभ खां पहिरीं असां जेको आहे सो रूल खे फॉलो कंदासीं। रूल खे फॉलो करण लाइ असां छा कंदासीं? जेको सेड आहे, हीअ जेको लफ़्ज़ सेड आहे, हिन सेड खे असीं चेंज करे छॾींदासीं एक्सक्लाइम्ड में। असां इहो ई कयोसीं, हिते एक्सक्लाइम्ड करे छॾियोसीं। इन खां पोइ असीं किथे ॾिसो देट लॻाईंदा आहियूं, किथे टू लॻाईंदा आहियूं, किथे इफ़ लॻाईंदा आहियूं। हिन जॻह ते यानी कि जेकॾहिं असां वटि अजबी जुमलनि जी ॻाल्हि हुजे त विथ लॻाईंदासीं। विथ लॻाइण खां पोइ जेकॾहिं अव्हां हीअ सेंटेंस ॾिसो त हीअ जेको आहे मज़े सां चए पियो, ख़ुशी में चए पियो। जेकॾहिं का मज़े सां या का ख़ुशी में ॻाल्हि कई वञे त इन सां असां लॻाईंदा आहियूं जॉय, यानी कि मज़े सां। इन खां पोइ जेको आहे असांजो सेंटेंस स्टार्ट थिए थो। एसी ताईं ॻाल्हि थी वई रिपोर्टिंग वर्ब जी। एसि ताईं उमेदु करियूं था सम्झ में अची वियो हूंदो। इन खां पोइ असांखे नंबर 2 कानून चयो वियो आहे त जेकॾहिं असां वटि रिपोर्टेड स्पीच प्रेज़ेंट में हुजे त इन खे असीं पास्ट में चेंज कंदासीं। जेकॾहिं उहो पास्ट में हुजे त उन खे असीं पास्ट परफेक्ट में चेंज कंदासीं। हाणे असां वटि जेको आहे हीअ जेको रिपोर्टेड स्पीच आहे, हीअ रिपोर्टेड स्पीच असां वटि जेको आहे सो पास्ट में आहे, यानी कि वोन, विन कोन्हे, हिते वोन आहे, थर्ड फॉर्म लॻाई वई आहे। इन लाइ असीं हिन खे छा करे छॾींदासीं? इन खे असीं करे छॾींदासीं दैट दे हैड वॉन द मैच। इन खे असीं पास्ट परफेक्ट में चेंज करे छॾियोसीं। उमेदु कयूं था हीअ रूल ऐं हीअ तरीक़ो अव्हांखे सम्झ अची वियो हूंदो त जेकॾहिं असां वटि एक्सक्लेमेटरी जा जुमला हुजनि त इन खे असीं कहिड़े हिसाब सां डायरेक्ट खां इनडायरेक्ट में चेंज कंदा आहियूं। चलो इन खे वधीक क्लियर कयूं था हिकु ॿिए मिसाल सां। असां वटि हिकु ॿियो सेंटेंस आहे जंहिंमें चयो वियो आहे ही सेड उफ ग्रेप्स आर सोर। हिन में चयो वियो आहे त अड़े अंगूर जेके आहिनि तमामु खटा आहिनि, तमामु तेज़ आहिनि। हाणे इहो ॻाल्हि कहिड़े हिसाब सां कई वई आहे? इहो यानी कि अंगूर त हिन खाधा लेकिन हिन खे पसंदि न आया, हिन खे खटा लॻा, त हीअ जेको आहे सो कावड़ में चयो त हीअ अंगूर जेके आहिनि सो खटा आहिनि।
हाणे इन खे असीं कहिड़े हिसाब सां लिखंदासीं। चलो स्टार्ट खां वरी बि सम्झण जी कोशिशि करियूं था। जेकॾहिं असां वटि रिपोर्टिंग वर्ब जेको आहे सो पास्ट में हुजे, हिते सेड आहे त इन खे असीं एक्सक्लाइम्ड में चेंज कंदासीं, जीअं असीं पोएं क्लास में पोएं सेंटेंस में चयोसीं। अहिड़े तरीक़े सां असां हिते हिन खे सभ खां पहिरीं एक्सक्लाइम्ड में चेंज कयोसीं। इन खां पोइ असीं विथ जो इस्तेमालु कयोसीं। इन खां पोइ असीं छा जो इस्तेमालु कंदा आहियूं, विथ जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असां जुमिले खे ॾिसंदासीं त जुमिलो कहिड़े हिसाब सां आहे। हिते ॾिसो अंगूर जेके आहिनि खटा आहिनि, हिकु कावड़ में चवे पियो, त इन लाइ असीं हिते हार्टेड करे छॾियोसीं। हार्टेड करण खां पोइ जेको आहे असां छा कंदा आहियूं, असां जेको आहे जेकॾहिं हीउ प्रेज़ेंट में आहे त इन खे असीं पास्ट में चेंज कंदासीं। असां वटि हीअ आहे प्रेज़ेंट में ग्रेप्स आर स्वेयर, आर जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे प्रेज़ेंट जो, त इन खे असीं हाणे हिन जुमिले खे असीं पास्ट में चेंज कंदासीं। पास्ट में कीअं चेंज कंदासीं, देट लॻाई, देट लॻाइण खां पोइ इन खे असीं चेंज करे छॾींदासीं पास्ट में, ग्रेप्स वर स्वेयर। ठीकु आहे, हिते ॾिसो हीअ आहे ग्रेप्स आर स्वेयर, यानी कि हीउ जुमिलो आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो, त इन खे असीं पास्ट कंटिन्यूअस में चेंज करे छॾियोसीं। उमेदु करियूं था त हाणे बि अव्हांखे जेको आहे सो काफ़ी क्लियर थी चुको हूंदो त हीअ आख़िर रूल नंबर 9 असांखे कहिड़ी ॻाल्हि करे थो ऐं रूल नंबर 9 में असां छा सम्झूं पिया। चलो हिकु ॿियो बि मिसाल करूं था ऐं इन जी मदद सां पिणु सम्झूं था। असां वटि जेको 3 नंबर मिसाल आहे, हिन में चयो वियो आहे ही सेड, हिन चयो अलास ही इज़ डाइड। अच्छा, हिन में चयो आहे त अड़े हीउ जेको आहे सो गुज़ारे वियो या हीउ मरी वियो। अच्छा, हीउ जेकॾहिं असां कंहिंजे वफ़ात जे मुतलिक़ ॻाल्हि कंदासीं, केरु गुज़ारे वियो आहे, त असां ख़ुशी सां न कंदा आहियूं, असां ॾुख सां कंदा आहियूं। असां जेकॾहिं ॾुख सां ॻाल्हि करियूं त पोइ कहिड़े हिसाब सां असां जुमिले खे चेंज कंदासीं। चलो हिन खे पिणु सम्झूं था। एसी तरह तव्हांखे सम्झ में अची वियो आहे त सेड जे पारां असां एक्सक्लाइम्ड ऐं विथ जो इस्तेमालु कंदासीं। एसिताणी असां पोयां सम्झी आया आहियूं, त एसिताणी असांजो क्लियर थी वियो। हाणे हीउ जुमिलो असां ॾुख सां चऊं पिया, असां जेको आहे सो तकलीफ़ सां चऊं पिया, त इन लाइ असीं हिते इस्तेमालु कंदासीं ग्रैप। ग्रैप असीं जेको आहे सो तकलीफ़ या ॾुख लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। इन खां पोइ ॾिसंदासीं ही पार्ट यानी कि रिपोर्टेड स्पीच। रिपोर्टेड स्पीच जेको आहे असां वटि प्रेज़ेंट कंटिन्यूअस में असां इन खे छा कंदासीं, प्रेज़ेंट परफेक्ट में चेंज करे छॾींदासीं। असां कीअं चेंज कंदासीं, ही इज़ डाइड, इन खे असां चेंज करे छॾियोसीं दैट ही हैड डाइड। असीं पास्ट में करे छॾियोसीं ही हैड डाइड करे छॾियोसीं। उमेदु करियूं था त हाणे तव्हांखे हीउ वधीक डिटेल सां क्लियर थी वियो हूंदो। चलो हिकु ॿियो मिसाल करियूं था। हिन मिसाल में चयो वियो आहे ही सेड वी हैज़ रिटर्न्ड, सॉरी, हिन मिसाल में चयो वियो आहे ही सेड ही हैज़ रिटर्न्ड। हिन जुमिले जे असां माना कढूं त हिन जुमिले जी माना इहो पियो निकिरे त हीउ चयो त हीउ वापसि मोटी आयो, यानी कि अॻियों जेको शख़्स हो उनखे ख़बर ई कान हुई त जेको असांजो शख़्स वियो इहो वापसि ईंदो। हाणे जेकॾहिं हुनखे अचानक ख़बर पवे त हू जेको आहे असां वटि वापसि अची वियो आहे, हू वापसि मोटी आयो आहे, त हू ॾाढो ख़ुशि थींदो ऐं ख़ुशी मां जेको आहे सो ॻाल्हि कंदो। हाणे जेकॾहिं उहो ख़ुशी मां ॻाल्हि कंदो त यानी कि असां हिते ख़ुशी जी ॻाल्हि करियूं पिया, हू ख़ुशि थींदो त असांखे कीअं इनडायरेक्ट में इस्तेमालु करिणो आहे, छा लॻाइणो आहे। इन लाइ सभ खां पहिरीं असीं साॻियो ई कानून फॉलो कंदासीं, यानी कि ही सेड खे असीं चेंज करे छॾींदासीं हीअ एक्सक्लाइम्ड में ऐं गॾु विथ जो इस्तेमालु कंदासीं। एसे ताईं जेको आहे असां पहिरीं वांगुरु एसि ताईं जेको आहे असां उहो ई इस्तेमालु कयोसीं जेको असांखे कानून चयो। इन खां पोइ असां सेंटेंस खे ॾिसंदासीं त सेंटेंस जेको आहे ख़ुशी जो आहे, ग़मगीन जो आहे, या वरी हीउ जेको आहे सो कंहिं नफ़रत जे मुतलिक़ आहे। हीउ जुमिलो आहे जेको ख़ुशी जो आहे, हू जेको अॻियों हमरा ख़ुशि थियो त हुनजे वापसि अचण ते हमरा खे ख़ुशी महसूसु थिए त हीउ जुमिलो आहे ख़ुशी ते, त असां छा कंदासीं, असीं सिर्फ़ु जॉय लॻाए छॾींदासीं। जॉय जेको आहे सो ख़ुशी लाइ इस्तेमालु कंदा आहियूं ऐं बाक़ी जुमिले खे असीं पास्ट खां परफेक्ट में चेंज करे छॾींदासीं। हिते प्रेज़ेंट परफेक्ट जो जुमिलो आहे त इन खे असीं पास्ट परफेक्ट में करे छॾींदासीं चेंज। ही हैज़ रिटर्न्ड खे असां हाणे चेंज करे छॾियोसीं ही हैड रिटर्न्ड। उमेदु करियूं था त अॼु जी जेका क्लास हुई इहो क्लास तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हीअ क्लास तव्हांखे कंप्लीट सम्झ आई हूंदी। ऐं हीअ क्लास असांजी डायरेक्ट इनडायरेक्ट जी फाइनल क्लास हुई ऐं इन सां गॾोगॾु असांजा जेको बि कोर्स हो, यानी कि नरेशन जो जेको कोर्स हो उहो कोर्स तमामु थियो ऐं इन सां गॾु असांजो कोर्स ख़तमु थियो। हाणे असां हिकु ॿी क्लास ठाहींदासीं नरेशन जे मुतलिक़, जंहिंमें असां हिकु ई क्लास में 9 जा 9 रूल डिफाइन कंदासीं, यानी कि सिर्फ़ु हिकु क्लास हूंदी ऐं 9 जेके क्लासूं आहिनि 9 असां क्लासूं कयासीं, 9 रूल ॿुधायासीं। सभिनी रूलनि खे हिकु ई क्लास में डिफाइन कंदासीं। इनशाला असां कोशिशि कंदासीं त उन हिकु ई क्लास में असीं डिटेल सां सभई जेके रूल आहिनि उन्हनि खे क्लियर करियूं, ताकि उहे शागिर्द जिन्हनि असांजूं कुझु क्लासूं या कुझु रूल मिस करे छॾिया आहिनि उहे असांजी हिकु ई क्लास में ॾिसी सघनि ऐं सम्झी सघनि। इनशाला असां हाणे हिकु ॿी क्लास में मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध बाराजियन सिंधी टोपी अजरक बाराजियन इहा सिंध में रीता सिक